सुप्रीम कोर्ट तरफां अदालती सुधारन बाबति केस जी ॿुधणी ईंदड़ हफ़्ते ताईं मुलतवी। सुप्रीम कोर्ट अदालती सुधारन बाबति बिल ते पार्लिमानी कमेटी जो रिकॉर्ड हासिल करे वरितो। चीफ जस्टिस अमृता बंदयाल रिमार्क सिंधे चयो आहे त हुकूमत खे अदलिया जी कानून साज़ी बाबति सुप्रीम कोर्ट सां सलाह मशवरो करणु घुर्जे। ख़ुशी आहे त पार्लियामेंट ऐं हुकूमत हिक जहिड़नि कानूननि में तरमीमूं करे रहियूं आहिनि। छा आइन शहरनि जी कॉल्स जी रिकॉर्डिंग की इजाज़त ॾिए थो? इस्लामाबाद हाई कोर्ट तरफां जवाब तलब। वफ़ाक घरू वज़ारत ऐं पीटीए खे धुर पाइण जी हिदायत। एतजाज़ अहसन, मखदूम अली खान, रज़ा रब्बानी ऐं मोहसिन शाहनवाज़ रांझा अदालती मददगार मुक़रर। लिखत हुकुमनामे में चयो वियो आहे त ॿुधायो वञे त छा आइन कानून शहरनि जी कॉल्स जी सर्वेलेंस ऐं ॻुझी रिकॉर्डिंग की इजाज़त ॾिए थो। वरी वज़ीर बिरादरी शाह जी सदारत हेठि कराची सर्कुलर रेलवे बाबति आला सतही इजलास। सूबाई वज़ीर शर्जील ॾिना मेमण, मुर्तज़ा वहाब ऐं ॿियनि जी शिरकत। केसीआर मंसूबे जो दस्तावेज़ी कम जल्द मुकमल करण जी हिदायत। वरी वज़ीर बिरादरी शाह जो चवणु आहे त केसीआर मंसूबो ॿीहर चीनी इख़्तियारियुनि खे मोकिलियो वियो आहे। उमीद आहे त मंज़ूर थी वेंदो। इनशाअल्लाह रिथा जल्द मंज़ूर कराए कम शुरू करायो वेंदो। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त पीटीआई जा माण्हू जमात इस्लामी खे वोट ॾियण खां इनकार करे चुका आहिनि। हाफ़िज़ुर रहमान 160 वोट खणी न सघंदो। पीपी वटि मेयर जी चूंड में नंबर पूरा आहिनि। 15 जून ते ख़बर पइजी वेंदी त मेयर केरु थींदो। 9 मई जे विगोड़नि में मुलविस माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। को बि बेगुनाह माण्हू जेल में नाहे। महदूद वसीलनि बावजूद ॿारनि जी तालीम ते ध्यानु ॾिनो पियो वञे। महांगाई सबबि तालीम ते बि असर पिया आहिनि। बलोचिस्तान में पाक ईरान सरहद ते दहशतगर्दनि जी चेक पोस्ट ते हमले में पाक फौज जा 2 जवान शहीद। पाक फौज जे तर्जुमान जो चवणु आहे त केच ज़िले जे इलाइक़े संगवान में दहशतगर्दनि हमले में पाक फौज जा 2 जवान शहीद थी विया आहिनि। सिक्योरिटी फोर्सेस कामयाबी सां दहशतगर्दनि जो हमलो नाकाम बणायो आहे। ओपन मार्केट में डॉलर $11.50 सस्तो थी वियो। अघ में लात खां पोइ डॉलर $299.50 जो थी वियो। मलिक बोस्तान जो चवणु आहे त डॉलर जे अघ में $25 घटाई थी चुकी आहे। डॉलर जे अघ में लात ते सागदार ऐं स्टेट बैंक जो गवर्नर मुबारकबाद जा हक़दार आहिनि। इंटेलिजेंट ट्रांसपोर्ट सिस्टम ऐं ई कार्ड सिस्टम जो कम फौरी तौर मुकमल करण जी हिदायत। पीपल्स बस सर्विस जी एप्लीकेशन जो कम भी जल्द मुकमल करण जी हिदायतूं। शर्जील मेमन जो चवणु आहे त इलेक्ट्रिक बसनि जी चार्जनि जी खोट ख़त्म करे बंदोबस्त कयो वञे। 9 रूटनि ते भी जल्द बस सर्विस शुरू कई वञे। दादू में प्रोफेसर अजमल सावंत जे कातलनि जी गिरफ़्तारी लाइ JWC जी एहतजाजी रैली ऐं धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त प्रोफेसर अजमल सावंत जा वारिस अञा ताईं इंसाफ़ लाइ बाझा रहिया आहिनि। क़बीलाई झड़नि सबबि बदअमनी में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थी रहियो आहे। अजमल सावंत जे कातलनि खे गिरफ़्तार करे अंजाम ताईं पहुचायो वञे। जैकबाबाद पुलिस जो सदाम लाशारी वारे मामले में यू-टर्न। नौजवान मुक़ाबले दौरान साथी जी फायरिंग में मारिजण जी दावा। केस में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त पुलिस मुक़ाबले दौरान सदाम लाशारी पंहिंजे साथियुनि जी फायरिंग में मारिजी वियो आहे। वाक़िए वारी हंध तां सदाम लाशारी मौल हालत में मिलियो। ठुल में APC तरफां मुबैना मुक़ाबले में मारिजी वियल नौजवान सदाम लाशारी जो खून सां इंसाफ़ लाइ एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। कराची, फैज़गंज, गड़ी खरे, टंडे गुलाम हैदर, पडीदन ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। अॻवान जो चवणु आहे त सदाम लाशारी खे पूरे पुलिस मुक़ाबले में क़तल करे वॾो ज़ुल्म कयो वियो आहे। SHO ठुल समेत वाक़िए में मुलविस समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। शिकारपुर वेझो मामूली ॻाल्हि तां झड़े दौरान नौजवान बेदर्दी सां क़तल। ॻोठ मारू काकेपोटो में हथियारबंदनि सनाउल्ला काकेपोटे खे क़तल करे छॾियो। भोजपुर में पुलिस एहलकार ऐं पोरे जे क़तल ऐं अगवा जे वाक़िअनि ख़िलाफ़ शटबंद हड़ताल। कारोबारी मर्कज़ बंदि रखी एहतजाजी मुज़ाहिरो। अॻवान जो चवणु आहे त पुलिस मुख़बिन खे बाज़ियाब कराइण में मुकमल तौर नाकाम थी वई आहे। पुलिस एहलकार ग़ुलाम नबी सुमरे ऐं अमीर बख्श मलिक जा कातिल भी अञा ताईं गिरफ़्तार नाहिनि थी सघिया।
कानपुर महल में बिन मुगन की बाजियाबी लाइ एहतजाजी मुजाहिरो ऐं धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त पुलिस हद जो तकरार ॼाणाए ॿिन्ही नौजवाननि खे बाज़ाब कराइण लाइ तयार नाहे। धाड़ियल फोन करे नौजवाननि खे क़त्ल करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। ठटे ऐं मकलीअ में पाणी जी खोट ख़िलाफ़ शहरियुनि जो एहतजाजी मुजाहिरो। सुभाणे मुकमल शटरबंद हड़ताल जो ऐलान। अॻवाननि जो चवणु आहे त ठटे ऐं मकली शहर में पाणी जो अतरादू बहिरान पैदा कयो वियो आहे। बिजली ऐं गैस बहिरान सबबि शहरी परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। बदियुनि में पाणी जी खोट ऐं ज़हरीले पाणी जी छोड़ ख़िलाफ़ मोहाणनि जो औरतुनि ऐं ॿारनि समेत एहतजाजी मुजाहिरो। डाउन स्ट्रीम में पाणी जी खोट ख़त्म न थियण ते तहरीक हलाइण जो ऐलान। अॻवाननि जो चवणु आहे त सामूंडी पट्टीअ में पाणी जी खोट सबबि मच्छीअ जी पैदावार मुतासिर थी रही आहे। सनअतुनि जो ज़हरीलो पाणी बि समुंड में छोड़ियो पियो वञे। डाउन स्ट्रीम में पाणी न छॾियो वियो त एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। मीरपुर ख़ास डिस्ट्रिक्ट अस्पताल में डॉक्टरनि ऐं अमले तरफ़ां ओपीडी तोड़े ऑपरेशन थिएटर जो बाइकआउट एहतजाजी मुज़ाहिरो। अॻवाननि जो चवणु आहे त करोड़नि रुपए जी बजट हुअण बावजूदि अस्पताल में मरीज़नि खे दवाऊं न मिली रहियूं आहिनि। सिविल सर्जन पैरामेडिकल अमले सां मिली ख़ानगी माण्हुनि खे भर्ती करायो आहे। नौशहर फिरोज में गंदगी ऐं गंदो पाणी निकाल न थियण ख़िलाफ़ शहरियुनि जो एहतजाजी मुजाहिरो। म्यूनिसिपल कमेटी ऑफिस अॻियां धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त गंदो पाणी रोडनि ते बीठल आहे पर इंतज़ामिया खे का बि परवाह न आहे। शहर जे मुख्य रोड ऐं रस्ता गंदे पाणी जे तलाउ में तब्दील थी विया आहिनि। ऐं भारत एशिया कप पाकिस्तान में न कराइण जी ज़िद ते क़ाइम। भारतीय मीडिया जो चवणु आहे त पाकिस्तान हलंदड़ साल एशिया कप में शरीक ई न थींदो। ACC जे ईंदड़ इजलास में पाकिस्तान खे आगाह कयो वेंदो त टूर्नामेंट श्रीलंका में थींदी।